Subscribe to our channel Sindh TV HD Drama and press the bell icon for the latest updates. सिलसिला मोहब्बतुन जा सिलसिला मोहब्बतुन जा। न न न किरण मूंसां बेवफ़ाई तूं नथी करे सघीं। चयो त इहो सभु कूड़ आहे, इहो सभु कूड़ आहे। किरण सिर्फ़ मुंहिंजी आहे, सिर्फ़ मुंहिंजी। साईं इहो सच आहे। किरण जी शादी हिकु मास्तर सां थी वई। मां हुन मास्तर जे घर खे बाहि ॾेई छॾींदुसि, बाहि। किरण तूं हीअं छो कयो किरण? साईं हिकु मामूली छोकिरीअ जे करे पाण खे परेशान न कयो। किरण मामूली छोकिरी न आहे, किरण अनमोल आहे, अनमोल। ऐं किरण मुंहिंजी दिलि जी राणी आहे, मुंहिंजी दिलि जी राणी। ऐं किरण खां बिना ही साबिर अणपूरो आहे, अणपूरो। ऐं ॿुधी छॾ, किरण जी मोहबत सां ई मां मुकमिल आहियां, मुकमिल। हुसना कुंवार खे अहिड़ो प्यार ॾिजाए जो जीअं सफ़ा पंहिंजो अबाणो घर विसारे छॾे। न फर्क, तूं फिक्र न कर। मां पंहिंजे कुंवार खे एॾो प्यार ॾींदमि जो अबाणो घर विसारे छॾींदी। अल्लाह पाक जो शुक्र आहे हुसना जो मुंहिंजे इशफाक़ पुट खे लखनि में कुंवार बि हिकु मिली आहे। ऐं न त असांजी नुंहुं कूंज आहे, कूंज। हा हुसना, तूं सही थी चए। वाकई असांजी नुंहुं कूंज आहे, कूंज। किरण ही घर हाणे तुंहिंजो आहे। हिन घर ते हाणे सिर्फ़ तुंहिंजो ई हुक्म हली सघे थो। पर यार जेकॾहिं मूंखां का ग़लती थी वञे त मूंखे माफ़ करे छॾिजां। छो त मां अञा ताईं नसीम जी यादुनि खे विसारे न सघियो आहियां। मां कोशिश कंदुसि तुंहिंजे साम्हूं मुरकंदो अचां, पर जेकॾहिं कंहिं ॾींहुं मायूस ॾिसी न त मूंखां वज़ाहत न पुछजां। सम्झी वञजां त नसीम जे नीह मुंहिंजे साह खे वरी का सट ॾिनी आहे। पर जॾहिं ही अखियूं आलियूं हुजनि त उन्हनि खे उघण जी कोशिश न कजां, छो त मूंखे मुंहिंजी नसीम जा लुड़क ऐं उनजो यादूं मूंखे पंहिंजी साह जी तंद खां वधीक प्यारी आहिनि। मूंखे हिन घर जी कंहिं बि शइ सां इंट्रस्ट न आहे, छो त मुंहिंजी शादी अम्मा जी बाबा जी मर्ज़ी सां थी आहे। किरण मूंखे ॿी शादी करण जो को बि शौक़ु कोन्हे। दरअसल मां पंहिंजे पीउ माउ जी दिलराज़ी करण लाइ शादी खां इनकार न कयो, पर हाणे त ज़िंदगी गॾु गुज़ारणी पवंदी न। हयाती गॾु गुज़ारण जे लाइ हम आहंगी जी ज़रूरत हूंदी आहे। छो त ज़िंदगी गुज़ारण लाइ ज़ाल मुड़ुसुनि जी हम आहंगी ज़रूरी आहे। हाणे इहो सभु कुझु तव्हांजी मोहबत ते डिपेंड थो करे। जेकॾहिं तव्हांजे प्यार में शक्ति आहे ऐं ताक़त आहे, कॉन्फिडेंस आहे, त मूंखां मुंहिंजी नसीम विसारे ॾेखारियो। जेकॾहिं ईअं थियो त पोइ मां पंहिंजे नसीब खे पंहिंजी दिलि मां कढी छॾींदुसि। पर जे ईअं न थी सघियो त पोइ ही हयाती जो सफ़र मां अकेलो ई गुज़ारींदुसि, अकेलो ई गुज़ारींदुसि। इहो त अज़ाब आहे। मञां थो, पर मुक़द्दर में मिलियल अज़ाब मुरकदे क़बूल करणा पवंदा आहिनि। छो त इन्ही में ई ॿिन्ही घरनि जी ख़ुशी आहे। हा किरण, सॉरी इशफाक, ईअं ज़िंदगी न आहे गुज़रणी।
हुसना चङो हाणे मां दुकान ते थो वञा। फारूक शाम अचण जी कजां, मता सिज लाहे अची। छो कमु आहे छा? कमु कोन आहे, पर जॾहिं भाॼी वठी ईंदे तॾहिं पचाए खाईंदासीं। ठीकु आहे, जल्दी ईंदुसि। अलाह जो शुक्र आहे। किरण जी शादीअ जी मुबारक हुजे गुलाब खान। तूं किरण जी शादीअ में अरो छो थो थी आबिद खान? न मां छो अरो थींदुसि। गुलाब खान तोखे त शर्म अचणु घुरिजे हा। अञा इब्रार खे मुंहुं 12 महीना बि कोन थिया आहिनि ऐं तूं किरण जी शादी बि कराए छॾी। हा कराए छॾियमि पंहिंजे धीउ जी शादी। सॼी उमिरि विहारे छॾिया हा छा? अड़े माण्हुनि जी मयार खां बि कोन डिगे। माण्हू मूंखे छो मयारूं ॾींदा? हा आबिद खान, तो जॾहिं मुंहिंजी धीउ खे घरां कढी छॾियो तो माण्हुनि जे मयार जो ख़्यालु रखियो? तूं एतिरो पथर दिलि हूंदे इहो त मूं सोचियो बि कोन हो। तो बि मुंहिंजी धीउ जो टको मान करे घरां कढी छॾियो। मां कॾहिं इहो सोचियो बि कोन हो। इब्रार जो मौत दहशतगर्दी जे करे थियो ऐं तव्हां कसूरवार किरण खे कयो। हा अञा बि तूं मूं ते थो ॾोह ॾीं आबिद खान? मूं किरण खे कसूरवार करे पुलिस जे हवाले त कोन कयो हो अदा गुलाब। करी सां पुलिस जे हवाले? इहा बि अदा तूं पंहिंजी हसरत पूरी करी आहे। मूं तोखे झलियो त कोन हो न? मूंखे तुंहिंजे लफ़्ज़नि मां धारनि जी बू थी अचे। ईअं नाहे ॻाल्हाइबो गुलाब खान जीअं तूं ॻाल्हाए रहियो आहीं। अरे मां त तुंहिंजो वॾो भाउ आहियां, वॾो। असुल ठाहे छॾियो अथई पंहिंजे भाउ खे। ना ई तूं मुंहिंजो भाउ। तो जहिड़े दुश्मन भाउ खां त ईअं चङा आहियूं। छा थियो आहे मां साथ? एॾो मायूस छो आई? कुझु बि न आहे पारस। कुझु त आहे। चयमि न कुझु बि न आहे। एतिरो रुखो छो थो ॻाल्हाएं? इमरान कॾहिं त मुर्की जवाबु ॾींदो कर। सदाई तोखे मुर्की ॾेखारियो, पंहिंजा ॾंद कढी ॾेखारिया। दिमाग़ थियो ते ख़राब। माठ करे वे। तूं मुंहिंजो शरीके हयात आहीं। तोखे मायूस ॾिसी कवल जे गुल जीअं बेरंग थी वेंदो आहे। बेरोज़गारी तंग कयो आहे, तॾहिं परेशान आहियां पारस। तो वटि कोई न ॻाल्हि जो हल आहे? तो वटि को रोज़ी जो ज़रियो आहे जो हर ॻाल्हि ते ज़िद थी करीं? मां साथ ख़ुदा कंदो को न को रोज़ी जो ज़रियो मिली वेंदो। तूं परेशान न थी, उहे बि असां बुख ते कोन वेठा आहियूं। कॾहिं कॾहिं इहो सोचींदो आहियां त उहे डिग्रियूं कहिड़े कम जूं जेके ब्रीफ केस में सांढे रखियूं आहिनि। पारस दिल चवंदी आहे त समूरनि डिग्रियुनि खे बाहि ॾेई साड़े छॾिया, जेके असांजे ऑफिसरनि जे अॻियां कूड़ियूं आहिनि ऐं रद्दी कागज़ जेतिरी अहमियत बि न आहे उन्हनि डिग्रियुनि जी जेके असां महिनतूं करे हासिल कयूं आहिनि। ॾुख काटे तकलीफ़ूं करे इहे डिग्रियूं वरितियूं आहिनि, जंहिंखे हासिल करण लाइ ॾींहुं राति महिनत कई आहे। मां साथ डिग्रियूं सॼियूं सचियूं आहिनि, पर उहे ऑफिसर नूर खां नाबीन आहिनि। उन्हनि जूं अखियूं पैसे सां खुलंदियूं आहिनि, या त वरी एतिरी सिफ़ारिश हुजे जेको हुन अंधनि जूं अखियूं खोले। पारस असां वटि त न पैसो आहे ऐं ना ई वरी सोर्स। मूं अदा माजिद खे चयो आहे त तुंहिंजी नौकरी लाइ कोशिश करे। छा माजिद खे मुंहिंजी नौकरी लाइ चयो? हा इमरान, मूं अदा माजिद खे तुंहिंजो फाइल नंबर ॾिनो आहे। अदा माजिद जा वास्ता आहिनि, ख़ुदा कंदो तोखे पुलिस में SI जी नौकरी मिली वेंदी। माजिद मूंखे नौकरी वठी ॾींदो पारस? रांदो ठहियल कम बि ड्राए छॾींदो? तुंहिंजे भाउ जी मूंसां एतिरी दिलि आहे छा? ईअं कोन आहे। अदा माजिद तोखां काबिल कोन आहे, तूं ग़लति न सोच। कुझु बि आहे, पर मूंखे माजिद जे मिलियल सोर्स सां नौकरी नाहे करणी। पारस मां दुश्मन जे ज़हर जो ढुक मुरकंदे पी वेंदुसि, पर माजिद जो एहसान कोन खणंदुसि। पर मां साथ बस। हाँ सर। जी सर,
सर ऑर्डर मोकिले छॾियो अथव। थैंक यू सर। ही जेको तव्हां मूं ते एहसान कयो आहे सर, ऐं ज़िंदगी भर तव्हांजो थोराए थो रहंदुसि। थैंक यू सर। माजिद कंहिंजी फ़ोन हुई पुटु? अम्मा मुबारक हुजई, इमरान खे SI जी नौकिरी मिली वई आहे। शुक्र अल्हम्दुलिल्लाह। केतिरे वक़्त खां इमरान बेरोज़गार वेठो हुयो। अम्मा आहे त वॾो रहस्य, पर पारस जे करे हुनजो ख़्यालु करिणो थो। मासी त हुअं बि मूंसां ऐं अदा इमरान सां सड़ंदी आहे माजिद, पर तोखे बि अदा इमरान कंडे जीअं चुभे थो। मां छो इमरान सां सड़ंदसि? ईअं चवंदे तोखे शर्म कोन थो अचे? मुंहिंजो शर्म न कतार मासी। तोखे त रुगो वारो मिले अमीना, असली चुंबड़ी थी वञे। जहिड़ो थी भाउ तहिड़ी भेण। घटि त हिन घर में केर बि नाहे, जहिड़ी माउ तहिड़ो पुटु। अम्मा सम्झाईंसि त बसि करे, न त पुटु तूं माठ करे वे। हिनखे हुअं ई ॻाड़ी हणण जी आदत आहे, पाणे ॻाड़ी हणी हणी बसि करे वेंदी। अमीना घर जो सुकून छो थी फिटाई? एतिरो क्रोध चङो न आहे। कहिड़ी शइ जी कमी आहे असांजे घर में? या कॾहिं तुंहिंजी का फरमाइश पूरी न आहे कई जो ॿिन्ही घरनि जो सुकून ख़तमु करे छॾियो अथई? अमीना मासात इमरान तुंहिंजे करे नाराज़ आहे। असां तो ते आख़िर कहिड़ो ज़ुल्म था कयूं जो सदाईं इहो क्रोध कयूं वेठी आहियूं ऐं हुते भाउ खे बि भड़कायूं थियूं? सुकून मां न, मासी फिटायो आहे माजिद। मां त तोखे सदाईं पंहिंजी पारस जी जाइ ते रखियो आहे। छा तूं पंहिंजी माउ सां बि एतिरो ई वेर विझी आहे जेतिरो तूं मूंसां वेर विधो आहे? मां बि त तुंहिंजी मासी आहियां अमीना, ऐं मासी माउ जे बराबरि हूंदी आहे। हाणे पंहिंजे पुट जे अॻियां रोई पाण खे सचो साबित त कंदीअ न मासी? बसि अम्मा बसि। हिन जे अॻियां रोअणु अखियुनि जो ज़्यान आहे, छाकाणि त हिन जे सीने में दिलि न पर पत्थर आहे, पत्थर। अमीना अम्मा जी सिरी अथई त इहा ज़बान काकड़े मूं कपे कढायां जेका अम्मा खे रोआरे थी, पर छा कयां, वरी बि इहा माउ मूंखे रोके थी। तूं सही चवंदे आहीं जाबिर, किरण में वफ़ा जी हिकु वसब बि कोन्हे। मूं तोखे चयो न किरण खे टिशू पेपर जेतिरी अहमियत ॾे, पर तूं उनखे अखियुनि जे छिंबड़ियुनि जे छांव में विहण ते चाहियो, पर हाणे कल पे ई न। जाबिर, किरण जे हुस्न खे बेवफ़ाई न पई सूंहे, पर छा साबिर साहब, ये हुस्न जा गुलदस्ता परे खां सोना लॻंदा आहिनि, वेझो वेंदे त कूड़ी चमक हूंदी। पर मां त हुन सां मोहबत कई आहे जाबिर, ऐं हुन जे करे ई मां डॉक्टर अबरार जो खून करायो ऐं पोइ बि किरण ॿी शादी करे छॾी। साबिर साहब, आहे त निसरो नाहक, पर तुंहिंजे ख़ातिर एक गुनाह और सही। तूं हुकुम कर त हुन घर खे बाहि ॾेई छॾियां जंहिं किरण सां शादी कई आहे। न जाबिर न, किरण मूंखे मोहरो सम्झी इस्तेमालु कयो आहे। उन मुंहिंजी दिलि खे रांदिको सम्झी भोरा भोरा करे छॾियो आहे, पर उनखे इहा कल कोन आहे त दिलियूं बाज़ार में विकामण वारो रांदिको कोन आहे जंहिंखे दौलत सां ख़रीद करे सघिजे। त पोइ छा कजे साबिर साहब? जे चई त किरण सुभाणे जो उभरंदड़ सिज न ॾिसी सघंदी। जाबिर, किरण जो मौत मुंहिंजी हार आहे। जीअं किरण मूंखे तड़पायो आहे न, मां बि उनखे तड़पाए तड़पाए मारींदुसि। पोइ हुकुम कर साबिर साहब, मुंहिंजा बाज़ उनखे झटे करे तुंहिंजे कदमनि में फिटी करनि। जाबिर ख़ान, पहिरियां ई किरण खे उनजे मुड़ुस खां आज़ादु कराइणो आहे ऐं पोइ हुन सां कूड़ी मोहबत जी रांदि रचाइणी आहे। जाबिर, ॿुधो अथमि त उनजो मुड़ुस मास्तर आहे ऐं जंहिंखे हिकु नंढड़ो हसीन पुटड़ो बि आहे। सम्झे थो न जाबिर ख़ान त मां छा थो चवां?
जाबर एतिरो नादान बि नाहे जो तुंहिंजी ॾिनल गुजारत खे ॻोल्हे न सघे। त पोइ इहो कमु जल्दी थियणु खपे। ओके। विकी। यस बॉस। मास्टर इशफाक कहिड़े स्कूल जो मास्टर आहे? मूंखे शाम ताईं हुनजो पतो खपे। बॉस चओ त मास्टर जी मुंडी खपे तव्हांजे कदमनि में रखां। मास्टर जी ज़िंदगी ऐं मौत जो फ़ैसिलो पोइ कंदासीं। पहिरियों इहो त पतो लॻाए त मास्टर जो पुटु कहिड़े स्कूल में थो पढ़े ऐं मास्टर किथे थो पढ़ाए। यस बॉस। शेरू तूं वञ सूबेदार जो नोटनि सां वात बंदि करे अच जीअं असांजे रस्ते जी रुकावट न बणिजे। अगरि सूबेदार नोटनि सां वात बंदि न करे त पोइ उनजो वात गोलियुनि सां बंदि करे ईंजांइ, गोलियुनि सां। यस बॉस। जेको जाबर जे अॻियों कंध न झुकंदो उहो कंध कपियो वेंदो छो जो जाबर आहे जुर्म जो बादशाह। आई एम किंग। मासात इमरान घर कोन आहे छा? इमरान घर आहे अदा, अंदर वेठो आहे। तू वे त सही, मां सॾे थी अचां। न थी विया कोन थो। मासात के मुबारक ऐं एसआई जो ऑर्डर ॾियणो आहे। पारस इमरान खे नौकरी मिली वई आहे। सची अदा? अॼु ही ॾिसो इमरान जी नौकरी जो ऑर्डर। ओ माजे साहब, अॼु भला कीअं भुलिजी पिया आहियो? मासाद तोखे नौकरी मिली वई आहे। हेॾे सादा माजे तुंहिंजे लाइ ऑर्डर खणी आयो आहे। नट कर, मूंखे माजे सां ॻाल्हाइण ॾे। हा माजे साहब, मूं अव्हां खे दावत ॾिनी हुई त मुंहिंजे घर अचिजांइ। इहा कहिड़ी ॻाल्हि थो करे इमरान? तूं मुंहिंजो मासात आहीं, पंहिंजो आहीं मुंहिंजो। वाह माजे साहब वाह। अमीना भी तो तुझी मासात आहे, तुझी ज़ाल आहे। उनखे रत थोरो वारी या तुझी गैरत? इमरान ज़बान खे रोक। एतिरो ओछरो थी न ॻाल्हाए। मासात सम्झी मां तोखे ॾियण आयो आहियां ऐं तूं मूंखे रनवारा ताना थो ॾीं। सच थो चवां त खार थो खाई माजिद। तो ऐं मासी अमीना सां जेके जुठियूं कयूं आहिनि उहे मूंखे चङी तरह यादि आहिनि। माजिद मुझे घर में बीठो आहीं, जे ॿाहिरि काकड़ो करी हा न त समझाए छॾियां हा। मूंखे बि पारस जी नोड़ी नक में न हुजे हा, मुठ में विझी मरोटो हिकु ॾियां त वारीअ जे भितर जीअं भुरी पए। माजिद साहब, आउं वारीअ जो भितर न पर पत्थर आहियां। मतां पत्थर सां मथो हणी त मथो कचो थी पवई। पत्थर भी मूंखे चङी तरह पीअण ईंदा आहिनि इमरान, पर अम्मा ऐं पारस जो मरहम मूंखे मारे थो। न त तूं त नान सां छिनण जहिड़ो आहीं, काती जी ज़रूरत कोन पहुची। इमरान, इहो तूं छा कयो? अदा माजिद खे तूं नाराज़ करे छॾियो। तूं मट कर, या ज़बान वॾे कामनि जे अॻियां न उछलायां। माजिद जी वकालत कंदीअ त कोई छॾींदोसांइ। मट कर। हेलो। ओ किरण, ॿी शादीअ जी मुबारक हुजे। ईअं न? मूंखे ख़बर आहे त तूं मूंखां नाराज़ आहीं, नाराज़ हूंदे, पर छा किरण? एॾो वॾो धोखो मूंसां छो कई किरण? तो छो ईअं कयो? बिलीव मी साबिर, मुंहिंजे दिलि में तुंहिंजो प्यार अॼु बि पलिजी रहियो आहे, पर तो ॿी शादी करे छॾी। ईअं न किरण? तोखे मुंहिंजी दिलि सां खेॾण जो एतिरो शौक़ु हो न त तूं मूंखे ॿुधाई हा किरण, मूंखे त मां पंहिंजो ही सीनो चीरे हीअ दिलि कढी तुंहिंजे तिरीअ ते रखां हा। भले तूं मूंखे मयारू ॾे साबिर, पर मां हिते नथी रही सघां। मां अहिड़ी ज़िंदगी नथी जीअण चाहियां। मां क़ैद में आहियां। मां ज़हर पी पंहिंजे पाण खे मारे छॾींदसि।
साबिर मूंखे वरी इशफाक़ खां ज़रूरु आज़ादु कराईंदो, छो त हू मूंसां मोहबत थो करे ऐं मोहबत में कंहिंजी दख़ल अंदाज़ी कोन बर्दाश्त कंदो। इशफाक़ वटि आहे ई छा जो हुन सां ज़िंदगी गुज़ारींदसि? नो, नेवर। मुंहिंजी ज़िंदगी मुंहिंजी आहे, उन ते को बि हुकुम हलाए नथो सघे। हिन दिलि में साबिर जहिड़े अमीर माण्हू लाइ मोहबत न आहे त पोइ इशफाक़ खे बर्दाश्त कीअं कंदसि? किरण, वो शायद तोखे दिल जी ॻाल्हि ॿुधाई, तूं उन करे परेशान थी। प्लीज़ डोंट टॉक टू मी, लीव मी अलोन। किरण, मां छा कयां? नसीम जूं यादूं मुंहिंजे दिल ऐं दिमाग़ मां निकिरनि कोन थियूं। नसीम जी जुदाई मुंहिंजे दिल में घर करे वई आहे। हज़ार दफ़ा उनखे ॾिसण जे बावजूद बि हू हर हर मुंहिंजे साम्हूं बीठी आहे। मां छा कयां करण? मां सम्झां थो त हर हर मुंहिंजी ज़बान ते नसीम जो नालो तुंहिंजी रूह खे रंजाए थो ऐं तूं ॿुधणु पसंदि नथी करीं। प्लीज़ बस कयो, तव्हांजी हर ॻाल्हि मूंखे रंजाए थी। ड्रामा सीरियल सिलसिला मोहब्बतुनि जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।